بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي أسانجو برنامج جيڪو آهي تأملات القرآنية 155 حصو آهي. التأملات اسين قرآن में तअम्मुल कयूं था छाजे लाइ, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो मुख़्तलिफ़ आयतुनि में, जिथे सूरत मुहम्मद में चए थो अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा तदब्बुर कनि, जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। हा, इहा ई आयत हींअर असांजे इंसान मुस्लमान जेके आहिनि केतिरा आहिनि पर क़ुरान पढ़नि था, हुननि खे इहा ख़बर कान्हे त क़ुरान में ही अलाह साईं हिते छा थो चए असांखे, कहिड़ो हुकुम असांखे करे थो, कहिड़ी शइ खां असांखे अलाह ताला झले थो। तंहिंजे करे असां हिन क़ुरान खे हिकिड़ी आयत करे किथे न किथे फ़ाइदो कढी ऐं दोस्तनि खे ऐं असां पंहिंजे पाण खे तज़कीर था कयूं ऐं अलाह जे ज़िक्र में बि शामिलु थियूं ऐं हिन मां फ़ाइदो बि वठूं। त अॼु जेकी असांखे आयत आहे, हीअ पहिरियों हिसो आहे 155, हीअ आयत असांखे आहे 175 अराफ़ जी। अल्लाह ताला हिते चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वतलु अलैहिम नबअ अल्लज़ी आतैनाहु आयातिना फंसलख़ मिनहा फअतबअहु शैतानु फकान मिनल गावीन। ही अल्लाह ताला हिते नबी करीम खे ॿुधाए थो हिकिड़ो किस्सो। बनी इसराइल में हिकिड़ो वॾो आबिद ज़ाहिद हो, आलिम हो। जीअं रिवायतुनि में अचे थो त उन जो नालो बि अचे थो त उन टाइम में वॾो आबिद हो, ज़ाहिद हो। त उन टाइम जंहिंजो नालो हो बलआम बिन बाऊर मशहूर हो। तफ़सीरुनि में काफ़ी हुननि जो अचे थो त अल्लाह ताला हिन खे इल्मु ॾिनो ऐं मूसा अलैहिस्सलाम जे टाइम में हो, मूसा अलैहिस्सलाम जे टाइम खां अॻु में ई यको मूसा अलैहिस्सलाम जे टाइम ताईं हो। ऐं अल्लाह हिन खे पंहिंजो नालो अज़ीम नालो जेको अल्लाह ताला पंहिंजे सॼे मख़लूक खां लिकाए छॾियो आहे, उनखे इन नाले जी इल्मु हुई। जेको उन नाले सां दुआ घुरंदो हो त अल्लाह साईं जल्दी उन दुआ क़बूल कंदो हो। ओॾीमहिल ई उनखे एॾो इल्मु ॾेई छॾी, पर शैतान ॾिठो त हीअ जे थिड़ियो त पोइ घणा माण्हू थिड़ी वेंदा। पोइ उनजे शैतान उनजे पोयां लॻो, नेठो हुनखे किराए विधई। पहिरियां त इहो काफ़ी तफ़सीरुनि में मुख़्तलिफ़ रवायतूं अचनि थियूं त बादशाह जे बचा कईंसि काफ़िरनि जेके यहूदी हा, त उन्हनि पंहिंजे अमीर जा वज़ीरनि सां गॾायो त असांखे बि फ़तवा खपे, असांखे पोइ उन्हनि जे बंगलनि ॾे वेंदो ईंदो। पोइ वरी लेडीज़ ते ख़राबु थी वियो आहिस्ते आहिस्ते। पोइ वरी मूसा अलैहिस्सलाम जेमहिल ज़ाहिर थियो त उन्हनि सां जो हुन बादशाह जी दुश्मनी त मता ई मूसा अलैहिस्सलाम मूंखां ही बादशाही खसे वञे। त उन खां पुछईं त मूंखे हिकिड़ी तरीक़ो ॿुधा त मां हिननि खे फेरायां पंहिंजे दीन तां। त उनखे त ख़बर ई त इंसानु केॾो बि पको हूंदो, इल्मु हूंदो त छा ते किरंदो। त हुननि खे बादशाह खे सलाह ॾिनी त मूसा अलैहिस्सलाम ऐं उनखे बनी इसराइल खे जे ख़राबु करिणो अथई, दीन तां थिराइणो अथई, त हिकिड़ो कमु कर, हिन ॾे मायूं मोकिल, कंजरूं मोकिल ऐं शराब मोकिल, त हीअ शराब पीअनि ऐं बुछड़ाइनि में किरनि त पोइ सोला थी वेंदई। ऐं हुननि इहो कमु कयो बनी इसराइल सां। तंहिंजे करे अल्लाह साईं हिन जो किस्सो मोकिले थो त हिन खे मूं सभु शइ ॾेई छॾी, पर हीउ शैतान जे पोयां लॻो। तंहिंजे करे अल्लाह ताला हिते चए थो वतलु अलैहिम, या मुहम्मद पंहिंजी उम्मत ते इहो पढ़, इहे आयतूं ॿुधा ऐं हिननि खे ॿुधा। नबअ अल्लज़ी आतैनाहु, उहो माण्हू जंहिंखे असीं इल्मु ॾिनो, आतैनाहु आयातिना, आयात जेके आहिनि मौजिज़ा ऐं जेको इल्मु उनखे ॾिनोसीं। फंसलख़ मिनहा, पर उनखे छॾे ॾिनई। पहिरियां इबादत में हो, इल्म में हो, पर पोइ छॾे ऐं इन्हनि किन्हनि शयुनि जे पोयां लॻो, दुनिया जे पोयां लॻो, औरतुनि जे बुछड़ाइनि जे पोयां लॻो, बादशाह अमीरनि सां पोयां अची गॾु थियो। त पोइ उहो अल्लाह साईं उन खां उहा शइ खसे छॾी, विसारे छॾीसि उहो नालो जेको हुउसि। फ़अतबअहु शैतान, शैतान उन पोयां लॻो, नेठो उनखे ड्राहियईं। त इहो फ़अतबअहु शैतान फ़कान मिनल गावीन, पोइ हू बुछड़ाइनि ते ऐं ग़लति कमनि ते लही पियो ऐं रिवायत में लही पियो। त ॾिसो न, इहो हिकिड़ी वॾी आयत अज़ीम आहे। अलाह जो आयतूं सभु अज़ीम आहिनि। त असांखे इन मां कहिड़ो सबक़ु मिलंदो, असांखे इहो सबक़ु मिलंदो त इंसानु केॾो बि पंहिंजे सम्झे पंहिंजे पाण खे मां दीनदार हा, मां आलिम हा, मां तालिब इल्म हा, मां मोमिन हा, पर जेसिताईं अलाह जी माइयत उन सां न हूंदी त हू कुझु काशे कान्हे, उघाड़ो आहे ऐं रही पवंदो। शैतान हुनखे आख़िरी या विच में टाइम में हुनखे किराए विझंदो। तंहिंजे करे सदाईं इंसानु अलाह खां घुरे त अलाह ताला पंहिंजी हिफ़्ज़ अमान में रखे। छो जो दुनिया जेकी ॾाढी किनी आहे ऐं असांजे पोयां दुश्मन ॾाढो ॾुखियो आहे, जेको असां खां ताक़त वारो आहे। असांखे केॾी महिल बि
पोइते हटाए सघे थो ऐं असांजे नबी जी सुन्नत खां परे करे सघे थो ऐं नबी करीम असांखे इहो छो थो यहूदीन ऐं मुशरिकनि खे इहा आयत पढ़ी ॿुधाए त ॾिसो तव्हां में अहिड़ा आबिद ज़ाहिद बि हुआ जेके इल्म वारा हुआ पर उहे बि पोइते हटी विया ऐं छॾे विया इन शहवतुनि जे पोयां जा माल जे दुनिया जे पोयां ऐं इहो सबक़ु सिर्फ़ु यहूदीन मुशरिकनि जे लाइ न आहे अहल हक़ वारनि जे तौहीद वारनि जे लाइ बि सबक़ु आहे क़यामत ताईं त इंसानु कॾहिं बि पंहिंजे ताक़त ते पंहिंजे इल्म ते ज़ोर न रखे छो जो जे अलाह पंहिंजो हथु मथां खणी वियो त पोइ इंसानु जल्दी फिरी वेंदो उहो इंसानु जल्दी शैतान जो शिकार थी पवंदो तंहिंजे करे सदाईं इंसानु अलाह खां माईयत घुरे त अलाह ताला मुंहिंजी हिफ़ाज़त कर मुंहिंजे अहल औलाद जी हिफ़ाज़त कर असांखे पंहिंजे अमन अमान में रख अलाह ताला असांखे जेके तौहीद ॾिनी अथई इल्म जेको ॾिनो अथई इहो असां में रहे जेसिताईं असीं हिन दुनिया मां वञूं त हिते तंहिंजे करे आयत में चए थो फ़अतबअहु शैतान हिन जे पोयां लॻो तसल्लत अलैहि यानी हिन जे पोयां लही पियो शैतान जेसिताईं वञी हुनखे रिवायत में आंदई के रिवायतूं बनी इसराइल में काफ़ी चवनि था त औरतुनि ते लाथईंसि पहिरियां रिवायतुनि में अचे थो त औरतुनि ते केरु ख़राबु कईंसि कंहिं रिवायत में अचे थो त पैसनि ते पर पोइ ॾिसो हक़ वारनि जो दुश्मन थी पियो जेॾीमहिल पहिरियां पाण आलिम हो ऐं इल्म हुउसि पर पोइ असबह मिनल गावीन पोइ दलाल में पइजी वियो ऐं हलाकत में पइजी वियो ऐं पंहिंजे ग़लति रस्ते में अची वियो ऐं हक़ जो रस्तो छॾे ॾिनई ऐं जेके सही माण्हू सुठा माण्हू उन्हनि जो वरी हथई दुश्मन थी वियो छो जो हाणे जेको न किरंदो उहो चवंदो त सभु माण्हू किराए मां पंहिंजे पाण हिकिड़ो मिसाल अरबी में हूंदो वधत ज़ानिया अन कुल निसा दुनिया ज़नैन जेके ज़ानिया हूंदी जेके ज़िना करण वारी उहा चवंदी त सॼी दुनिया जी मायूं मूं वांगुरु हुजनि त उहो बहितरु आहे छो मां अकेली हिकिड़ी बुछड़ी थोरी थियां त तंहिंजे करे इहो बलआम बिन बाऊर जेको इहो तमामु यानी जेके हक़ वारा मूसा अलैहिस्सलाम सां उन्हनि जे पोयां लॻो त हुननि खे बि मां ख़राबु कयां त इब्न मसऊद इब्न अब्बास उन्हनि पंहिंजे तफ़सीर में इहो चयो त बनी इसराइल जो इहो माण्हू जेको आबिद ज़ाहिद हो उहो उन जो किस्सो आहे त अलाह ताला असांखे ॿुधाए थो इबरत जे लाइ त सम्झो त अहिड़ो माण्हू जेको अलाह खां हथ मथे करे काशे घुरंदो हो त अलाह सी ओॾीमहिल हुनजो ॿुधंदो हो पर ॾिसो वरी बि शैतान हुनखे किराए विधो त हुनखे पोइ हिते हटाए छॾियईं ऐं हिन दीन खां हटाए छॾियईं त ऐं हथई वरी मूसा अलैहिस्सलाम नबी हो अलाह जो उन जो वरी दुश्मन थी वियो ऐं हुन जे पोयां लॻो त हुननि जे माण्हुनि खे बि ख़राबु कया ऐं हुन बादशाह खे इहो मशवरो ॾिए पियो त हिन ॾे लेडीज़ मोकिल जेसिताईं पंहिंजे ईमान में आहिनि त हिननि सां तूं लड़ी कोन सघंदे विड़ी कोन सघंदे हिननि जे दिलि में ईमान आहे ऐं हिन ॾे मायूं मोकिल सुहिणियूं छोकिरियूं जेके आहिनि उन्हनि खे मोकिल त इहे पहिरियां यानी बहानो करे त असीं कमु कंदियूं घरनि में पोइ इहो बुछड़ाइनि ते लही पवंदा पोइ हीअ शराब बि हुननि खे वठी पीआरींदा पोइ हीअ जंहिंमें बुछड़ाई ते लहंदा त पोइ हीअ सोला शिकार थी वेंदा ऐं हुननि कयो बि ईअं ते बनी इसराइल खे तॾहिं हुननि किराए विधो किननि कमनि ते ऐं इन्हनि बुराइनि ते त पोइ हीअ सोलो थी पिया बनी इसराइल हुननि खे जेॾीमहिल इहे बुछड़ाइनि ते लही पिया इन में इंसानु ख़्यालु रखे त हिते जेके मुफ़स्सिरीन चवनि था त जेके बि इंसानु ख़ासतन शेख दीनदार आलिम या तुल्लाब इल्म इहो कॾहिं बि न सम्झनि त असां बसि हिन रस्ते ते आहियूं हिन रस्ते ते बचंदासीं हिन रस्ते ते असां मरंदासीं छो जो इंसानु केॾीमहिल बि जे अलाह हुन मां अलाह जे हिफ़ाज़त मां निकिरी थो वञे त अलाह पंहिंजी हिफ़ाज़त मां जे छॾे इंसान खे त पोइ इंसानु जल्दी किरी थो पए इन में इहो केर बि न चए त मां दीन सॼे ते हा मां सम्झां थो ॿिया कोन था सम्झनि इहे के चवंदा आहिनि त बसि असीं हक़ ते हूं ॿिया सभु ग़लति आहिनि इहो कोन्हे इंसानु केतिरो बि आहे केतिरो बि सम्झण वारो हुजे केतिरो बि दीन हुजे त ज़रूरु हुननि में ऐब हूंदा कुझु उन्हनि में नुक़्स हूंदा तंहिंजे करे ॾिसो न सलफ़ सालिह जेके बि इल्मु पढ़ंदा त हिकिड़े शेख वटि वरी ॿिए आलिम वटि टे वटि चौथे वटि त हिन मां इल्मु सिखंदा हुन मां ज़ुहद सिखंदा हुन मां अदब सिखंदा मुख़्तलिफ़ शेखनि मां सभु को सबक़ु वठंदो हो छाजे लाइ हिकिड़ो इंसान जे पोयां लॻणु इंसानु आहे कमज़ोर आहे ॾिसंदे त के इल्म में होशियारु आहे पर हुनजो वरा ऐं तक़वा घटि आहे ॿियो वरी ॾिसंदे मौलवी जीअं असांजे पाकिस्तान में त ॻाल्हाईंदा त वरी गारियूं बि ॾींदा ऐं सफ़ा छिड़बूं बि ॾींदा हुननि खे ॻाल्हाइण जो अदब बि न हूंदो तंहिंजे करे इंसानु मुख़्तलिफ़ शेखनि मां इल्मु वठे फ़ाइदो वठे कोशिशि करे
त इंसानु घणनि इल्मनि खां पुछे ऐं हुन खां वठे ऐं ईअं न उन्हनि वॾाई न हुजे जेके बि शेखनि जेके बि आलिमनि त ईअं न सम्झे त हिननि वटि इल्मु आहे मूं वटि आहे ॿियनि वटि न आहे। तंहिंजे करे इंसानु अलाह खां पहिरियां अलाह खां घुरे त अलाह साईं मूं ते रहम फरमा ऐं मूं ते रहम फरमा ऐं मूं हिफ़ाज़त फरमा। छो जो इंसानु कमज़ोर आहे ज़ईफ़ आहे केॾो बि चए त मां आलिम आहियां मां तालिब इल्म आहियां मूंखे अक़ीदो सही आहे मूंखे तौहीद आहे त हीउ ॾिसो जेको हीउ बलआम बाग़ूर केॾो आलिम हो आबिद ज़ाहिद हो पर ॾिसो न वरी बि किरी पियो छो जो हुन अलाह खां मदद न घुरी त मूंखे अलाह ताला हिफ़ाज़त रखे। जेको इंसानु अलाह सां ताल्लुक़ जुड़ियल हूंदो त अलाह हुनजी हिफ़ाज़त कंदो। पोइ खणी आलिम न हुजे आम इंसानु हुजे जहिड़ो तहिड़ो माण्हू हुजे बाज़ार जो माण्हू हुजे पर अलाह खां सदाईं इंसानु मदद घुरंदो त अलाह साईं हुनजी हिफ़ाज़त कंदो। जे न त असांजे पोयां शैतान आहिनि असांजे पोयां वॾा दुश्मन आहिनि उहो असांखे किथे न किथे ड्राहे विझंदा। असांखे कहिड़ी ताक़त आहे जहिड़ियूं अहिड़ियूं हस्तियूं जो हिन जेको जंहिंमें अलाह ताला चए थो वतलू अलैहिम नबअ अल्लज़ी आतैनाहु आयातिना जंहिंखे अलाह ताला चए थो मूं पंहिंजूं आयतूं उन खे ॾिनियूं आयतूं वॾियूं मोजिज़ा करामत अलाह जो नालो आज़म जेको अलाह जो नालो अज़ीम हो जंहिं वटि हूंदो हो त उहो कहिड़ी न शइ हूंदी जो इहा शइ उनखे मिलियल हूंदी। जहिड़ो तहिड़ो इंसानु त न हूंदो जो अलाह साईं उनखे पंहिंजो नालो अज़ीम नालो ॾेई छॾियो त जेके दुआ कंदो त दुआ क़बूल थी वेंदी त उहो बि कंहिं इबादत में हूंदो कंहिं इल्म में हूंदो पर ॾिसो जेॾीमहिल अलाह हुन तां पंहिंजी माइयत खणे छॾी अलाह हुन खां हुन हिफ़ाज़त न घुरी हुन ॾिठो त हाणे बसि मां आलिम हा मां सभु शइ हा त ॾिसो शैतान हुन ते गावी थी वियो ऐं हू हटी वियो ऐं रिवायत में पइजी वियो फनसलख़ मिनहा अलाह चए थो फनसलख़ मिनहा जीअं न इंसानु छेलो कोहंदा उनजी चमड़ी लाहींदो आहे त उनखे चवंदा आहिनि सलख़ थी वियो त ईअं चमड़ी जीअं लही वेंदी आहे ईअं फनसलख़ मिनहा फअतबअहु शैतान उनजे पोयां लॻो फ़कान मिनल गावीन अलाह ऐं रिवायत में पइजी वियो। अलाह ताला इहो बचाए इन शइ खां। हिते असांखे किसो अचे थो मुख़्तसर करे हज़रत उमर जे टाइम में हज़रत उमर शाम ॾे वियो त शाम ॾे वियो त हिकिड़ो यहूदी हुनखे अॻियां अचे चई त ॾिस मूंखे मुंहं में धक लॻा आहिनि ऐं हिकिड़े मुस्लमान मूंखे मारियो आहे। चई त हज़रत उमर सुहैब रज़ियल्लाहु अन्हु उनखे चई त ॾिस हिनखे कंहिं मारियो कंहिं हिनखे यहूदी खे धक हयां त हुन वञी ॾिठो सुहैब त ॾिठो त हू औफ़ बिन मालिक अल अशजाई हिकिड़ो सहाबी हुजे उन हिनखे मारियो त उनखे घुरायो हज़रत उमर चई छो हिनखे मारियो अथई छो हिन यहूदी खे असांजे मुल्क में हिनखे इज़ार न थिए। हुन चयो त या उमर मां परे वेठो हुउसि ॾिठुमि त हिकिड़ी गॾह ते माई मुस्लमान वञे पई हिन कोशिशि कयो हुन गॾह खे धक हयईं त हिन माई खे औरत खे मुस्लमान औरत खे किराए पर कोन किरी पर उनखे औरत खे थेलो ॾेई किराए ऐं उनजे मथां सुम्ही पियो त मूं हिनखे अचे हुनखे धक हयां लठ सां इहो मुंहं में इहे जेके निशान थिया त न हज़रत उमर चयो त हुन सहाबी खे त तूं इहा ॻाल्हि जेकी औरत किथे आहे उन औरत खे वठी अचो उन औरत खे वठी आया उनजे पीउ खे ऐं उनजे मुड़ुस खे वठी आया उन खां पुछईं त हीअ ॻाल्हि सही आहे त हुन चयो त हा सही आहे बिल्कुलु ऐं हीउ जेको हिन यहूदी मूंसां कयो इहो हिन औफ़ बिन मालिक हिन मूंखे जान छॾाई मूं मां हिन मां त हुन हज़रत उमर यहूदी खे चयो त तो इहो सही कयो आहे तो वरी शिकायत थो करी त हुन सहाबिन खे चई हिनखे टंगियो खजीअ में ॿधी छॾियोसि टंगे छॾियोसि सॼो शाम वारा ॾिसनि त असां हिन यहूदियुनि जो या ग़ैर मुस्लमाननि जो असीं संभाल कंदासीं पर जे असांजे मुस्लमाननि ते मुसलत थींदा त पोइ असां उन्हनि जी ज़िम्मत जेकी आहे असांजे नबी जी ज़िम्मत उहा निकिरी आहे उन असां जेके अमानत जेके असां हुननि ते मुआहदो कयो त तव्हांजी बचा कंदासीं ऐं तव्हां असांजे माइन में हथु विझंदो असीं तव्हांखे हीउ हशर कंदासीं जेको मां हिनखे कयो आहे पोइ उनखे टंगे छॾियो ऐं हिकिड़ो या ॿ ॾींहं वण ते कंहिं खजीअ में ॿधी छॾियो हुअसि तो ॾिसो न हज़रत उमर केॾो संभाल कंदो त मुस्लमान औरत खे बि का तकलीफ़ न थिए। अलाह ताला असांखे तव्हांखे हिमत ॾिए थो हर मुस्लमान किथे बि तकलीफ़ में हुजे त उनजी बचा कयूं। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।